उन जगहनि जो ज़ियारतूं हिन कयूं आहिनि। काबे जे अंदरि जिते बादशाह वेंदा आहिनि उते ही मिस्कीन बि वियो ऐं उते ज़ियारत करे आयो ऐं उते नफ़िल बि पढ़ी आयो। अल्हम्दुलिल्लाह असांखे अहिड़ी जॻह ते बि जेको आहे मालिक घुरायो जंहिंमें त बिल्कुलु असां दिलि में कॾहिं उमेद बि कोन सोची हुई। जेको अक्सर मूंसां कचहरी वचहरी बि कंदो रहंदो आहे, काबतुल्ला शरीफ़ में जॾहिं बि वेंदो आहे मुंहिंजे लाइ दुआऊं मूंखे उते यादि कंदो आहे, मूंखे वीडियो कॉल ते कॉल करे मूंखे लाइव ज़ियारत बि कराईंदो रहंदो आहे। अहिड़ियूं मोहबतूं तमामु असां घटि ॾिसंदा आहियूं, छो जो हर इंसानु अॼोके दौर में मसरूफ़ रहंदो आहे। मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो सॼणु मोहम्मद बचल मक्सी साहबु अॼु आयो आहे सऊदी मां। सुबुह जीअं लथो त अधे मूंखे यादि कयो, मूं चयो त अॻु में हीअ बि ज़ियारत करे आयो आहे, काबो शरीफ़ ॾिसी आयो आहे त अॻु में दीदार मां कयां। मुंहिंजे लाइ हिकिड़ो ख़ासि तोहफ़ो बि आंदो अथई, क़ुर पाक उतां जो, ऐं अचण सां ई मूंखे उहो तोहफ़ो मिलियो। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं इन खां वधीक त को तोहफ़ो थी नथो सघे ऐं पंहिंजी ज़ियारत बि कराई। तव्हां अक्सर मुंहिंजे भाउ जो वीडियो ॾिसंदो आहियां, मां काफ़ी वीडियो भाउ जा अपलोड कोन कया, हिकिड़ो वीडियो अपलोड कयो त काबतुल्ला शरीफ़ में लाइव मुंहिंजे लाइ दुआ पियो घुरे। शहजाद भाई आपके लिए दुआएं कि आपका नंबर बन जा रहा है, अल्लाह आपको खुश रखे, सलामत रखे, नसीब फरमाए। ऐं मूंसां पहिरियों दफ़ो मिलियो आहे, मुंहिंजा वीडियो हुते भाउ ॾिसी ऐं मूंसां हिन जी तमामु घणी मोहबत बि थी। अक्सर मूंसां ॻाल्हाईंदो रहंदो हो। ॿी का बि कचहरी कोन, जॾहिं बि काबे पाक में वेंदो हुयो या मदीने जी ज़ियारत ते वेंदो हो त मुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदो हुयो ऐं लाइव सदाई मूंखे ज़ियारतूं कराईंदो हो। इहे दुनिया जो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो तोहफ़ो आहे। अहिड़ा दोस्त, अहिड़ा सॼण तमामु घटि हूंदा आहिनि। अलाह पाक हिनखे वॾी हयाती, वॾी जमार ॾे। अब ॿियो ख़ैर हीउ दोस्त बि अधे सां गॾु आयो आहे सऊदी मां ऐं अधो ॿुधाईंदो त किथे किथे अधे ज़ियारतूं कयूं आहिनि, असांखे पंहिंजो हाल वाल बि ॾे। साईं नबी साईं जे रोज़े ते वेंदा अल्हम्दुलिल्लाह असांखे अहिड़ी जॻह ते बि जेको आहे मालिक घुरायो जंहिंमें त बिल्कुलु असां दिलि में कॾहिं उमेद बि कोन सोची हुई। उन जॻह ते बि मालिक साईं असांखे घुरायो, बादशाहूं आया उते ज़ियारतूं करे विया, सफ़ाई जे हिसाब में असां बि वियासीं हलिया। अल्हम्दुलिल्लाह असां बि उते नफ़िला पढ़ियासीं, दुआऊं कयासीं मुल्क जे लाइ, भाइरनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ, सभिनि जे लाइ। अलाह तव्हांखे सभिनि खे ख़ुशि रखंदो, सलामत रखंदो, सदाईं ख़ुशि हूंदो। काफ़ी टाइम खां वठी कचहरी थींदी रही, सुबुह खां वठी भाऊअ तमामु मोहबत जूं अहिड़ियूं कचहरियूं ॿुधायूं आहिनि ऐं हिन जो नसीबु अलाह साईं एॾो भलो ठाहियो आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। जेके भाऊ मूंखे कचहरियूं ॿुधाइनि, अलाह पाक इंसान जे नियतनि खे ॼाणे थो। हिन मुंहिंजे भाउ खे उन जॻहनि जो ज़ियारतूं हिन कयूं आहिनि। चवे पियो त मूंखे हिकिड़ो दोस्त मिलियो ऐं मूंखे काबे में अंदरि वञी ज़ियारत कराई। मां उते नफ़िल पढ़ी आयो आहियां। अंदरि काबे जे अंदरि जिते बादशाह वेंदा आहिनि उते ही मिस्कीन बि वियो ऐं उते ज़ियारत करे आयो ऐं उते नफ़िल बि पढ़ी आयो। त अहिड़ा ख़ुशि नसीब इंसान, मां चवां थो त मां त हिन जो दीदार कयो आहे, त तव्हां बि दीदार कयो। इन जे करे मां हीअ वीडियो अपलोड कयां थो। उमेद थो कयां त अलाह पाक तव्हांखे बि अहिड़े सुठियुनि जॻहियुनि जो दीदार नसीब फरमाए। असांजे लाइ बि दुआ ज़रूरु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।